आया है जेके भी आयल आहिनि सिंध मां पंच मां आयल आहिनि नियाणियुनि सां ख़ासि करे 13 साल जी 12 साल जी छोकिरी खे अगवा कयो ऐं सिर्फ़ु इन बेस ते सिर्फ़ु शादी करण खां पोइ हिकु मुद्दत घटाए पेश कयो वञे थो। हालांकि इन में मुस्लिम एक हुजे या हिंदू एक हुजे, इन में 18 सालनि खां नंढी उमिरि जी छोकिरी खे शादी न करणु उहो कानूनी तौर ते बिल पास लॻाए पर हुन ते अमल कोई कोन थिए ऐं असांजूं नियाणियूं जेके बार बार तक़रीबन हर महीने में 2-3 वाक़िया थी था रहनि। असां इन जे करे मुतालबो कयूं था कि उन जेको कानून आहे चाइल्ड मैरिज एक्ट अमल दरामद करे असांजे अक़लियत बिरादरी में इहा हिसाब मारूं। ऐं ॿी ॻाल्हि जेको असांजे मंदरनि जी बेरुमती थिए थी आहे ॾींहुं पोइ असांजे तस्वीरुनि जेके देवी देवताउनि जी तस्वीरुनि ते बेरुमती कई वञे थी उन्हनि लाइ जेको कानून जोड़े जेके बि माण्हू आहिनि उन्हनि लाइ सख़्तु कानून जोड़े सज़ा ॾियनि।